ओम शांति। अॼु जी मुलीदायका है 9/7/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार वृक्षपति बाबा तव्हां ॿारनि खे बृहस्पति जी दशा विहारी थी तव्हां थे। हाणे तव्हां अविनाशी सुख जी दुनिया में वञो था। प्रश्न: अविनाशी बृहस्पति जी दशा कंहिं ॿारनि ते वेंदी आहे, उन जी निशानी छा हूंदी आहे? उत्तरा: जो ॿार जीते जी देह जे सभु संबंधनि खे त्याग पंहिंजे खे आत्मा निश्चय कंदा आहिनि, अहिड़ा निश्चय आत्मिक बुद्धि वारा ॿारनि ते बृहस्पति जी दशा वेंदी आहे। उन्हनि जे सुख जे गायन आहे कि अतीन्द्रिय सुख गोप गोपियुनि सां पुछो, उन्हनि जी ख़ुशी कॾहिं गुम न थी सघंदी आहे। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿारनि बाप जी महिमा ॿुधी। अॼु जे ॾींहं खे चइबो आहे वृक्षपति डे, जंहिंखे मिलाए करे चइबो आहे वृक्षपति डे खे मिलाए करे चइबो आहे बृहस्पति। इन खे गुरुवार बि चइबो आहे, न सिर्फ़ु गुरुवार, सतगुरुवार। बंगाल में ॾाढो मल्हाईंदा आहिनि। गायो बि आहे न, मनुष्य सृष्टि जो बीज रूप। हिन करे वृक्षपति चइबो आहे। बीज ठहिरियो त पति बि ठहिरियो। वृक्ष जे बीज खे बाप बि चईंदा। उन्हनि सां वृक्ष उत्पन्न थींदो आहे। इहा आहे मनुष्य सृष्टि रूपी झाड़। इन्हनि जो बीज मथे में आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां ॿारनि ते हाणे अविनाशी वृक्षपति जी दशा आहे। शिव जी अविनाशी स्वराज्य मिले थो न, त असां ते वृक्षपति जी दशा आहे। वृक्षपति जी दशा, शिव जी अविनाशी स्वराज्य मिलियो आहे न। त गुरुवार खे चइबो आहे बृहस्पति ऐं वृक्षपति आहे शिव बाबा। सत्य खे चइबो आहे अविनाशी सुखधाम। कलयुग खे चइबो आहे विनाशी दुखधाम। हाणे दुखधाम जो विनाश थियणो आहे। सुखधाम अविनाशी आहे। अधु कलाकु हलंदो आहे जो अविनाशी वृक्षपति स्थापना कंदा आहिनि। ॿारनि खे सर्विस जे लाइ पॉइंट्स नोट करणी आहे। प्रदर्शनी में इहे पॉइंट्स मूंखे सम्झाइण जी आहे। छो जो मनुष्य त कुझु बि ॼाणंदा आहिनि, बराबरि इहे ज्ञान आहे। हाणे बाप इहे ज्ञान ॾींदा ई आहिनि नई दुनिया ऐं पुराणी दुनिया जे विच में। पोइ इहे ज्ञान प्रायलोक थी वेंदो आहे। देवताउनि खे इहे ज्ञान न हूंदो आहे। अगरि इहे चक्र जो ज्ञान हुजे त पोइ राजाई जो मज़ो ई न अचे। हाणे बि तव्हांखे ख़्यालु हूंदो आहे न, छा राज्य वठी करे पोइ असांजी इहा हालति हूंदी। परंतु इहे बि ड्रामो ठहियलु आहे। चक्र बि फिरणो ई आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थिए थी। कीअं रिपीट थिए थी इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। इहा ई आहे मनुष्य सृष्टि। तव्हांजी बुद्धि में मूल वतन जो झाड़ आहे। सेक्शन सभिनि जो अलॻि अलॻि आहे। इहे ॻाल्हियूं कोई जी बुद्धि में कॾहिं न हूंदियूं, जेके बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में मूल वतन जो झाड़ आहे। सेक्शन अलॻि अलॻि आहिनि। कई शास्त्रनि में इहे लिखियलु ई न आहे। कोई बि शास्त्रनि में इहे लिखियलु न आहे। असां आत्मा असल शांतिधाम जा रहवासी अविनाशी आहियूं। कॾहिं विनाश खे न पाईंदा आहियूं। इहे सम्झंदा आहिनि बुद्धो पाणी सां निकिरी पोइ हुन में मिली वियो। तव्हांजी बुद्धि में सॼो राज आहे। आत्मा अविनाशी आहे, जंहिंमें सॼो पाठ नोंदल आहे। हीअ चक्र जो नॉलेज कोई शास्त्रनि में न आहे, भल किथे किथे स्वास्तिक बि ॾेखारींदा आहिनि। चक्र जी सिर्फ़ु ईअं लकीर लॻाए छॾी अथनि, जंहिंसां सिद्ध थींदो आहे अनेक धर्म हुया। बाबा सम्झाईंदा आहिनि मुख्य धर्म ऐं शास्त्र आहिनि 4। सत्य त्रेता में कोई धर्म स्थापना थींदो ई न आहे न, हुते कोई धर्म शास्त्र हूंदो आहे।
धर्म स्थापना थींदो ई न आहे, न ई शास्त्र हूंदो आहे। इहे सभु द्वापर खां शुरू थींदा आहिनि। पोइ ॾिसो केतिरी वृद्धि थींदी आहे। अच्छा, गीता कॾहिं ॿुधाई? बाबा चईंदा आहिनि मां कल्प जे संगम युग ई ईंदो आहे। उन्हनि पोइ कल्प अक्षर कॾहिं सिर्फ़ु संगम युग ई लिखी छॾियो आहे। वास्तव में संगम युग ॿियो कोई धर्म स्थापना न कंदा आहिनि। ईअं न कि त्रेता जे अंत, द्वापर जे आदि जे संगम ते इस्लामी धर्म स्थापना कंदा आहिनि, न। चईंदा द्वापर में स्थापना थियो, मतिलबु संगम ते हिकु ई इहे 3 धर्म स्थापना थींदा आहिनि। ये संगम जो सुहावनो समय आहे, जंहिंखे कुंभ चइबो आहे। कुंभ संगम खे चइबो आहे। इहा आहे आत्मा परमात्मा जे मिलन जो संगम। ये रूहानी मेलो संगम ते थींदो आहे। उन्हनि पाणी जी गंगा जो नाम बालो करे छॾियो आहे। ज्ञान सागर पतित पावन खे ॼाणंदा ई न आहिनि। उन्हनि कीअं पतित दुनिया खे पावन ठातो हो, कोई शास्त्रनि में न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो, देह जे सभु संबंधनि खे, धर्मनि खे त्यागो। कंहिंखे चईंदा आहिनि बाबा आत्माउनि खे। इनखे चइबो आहे जीते जी मरण। मनुष्य शरीर छॾंदा आहिनि त देह जे सभु संबंध छुटी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि जो बि देह जा संबंध आहिनि उहे सभु छॾो, पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। निश्चय आत्मिक बुद्धि ठहो। जेतिरो जास्ती यादि कंदा त बृहस्पति जी दशा थींदी। जांच करो असां शिव बाबा खे केतिरो यादि कंदा आहियूं। यादि सां ई कट निकिरंदी वेंदी ऐं तव्हांखे ख़ुशी थींदी। तव्हां महसूसु करे सघंदा आहियो असां आत्मा बाप खे यादि कंदा आहियूं, है न। जीअं आत्मा खे ॾिसी न सघंदा आहियूं, हवा खे ॾिसी न सघंदा आहियूं, फील करे सघंदा आहियूं न। ईअं ई असां बाबा खे बि फील करे सघंदा आहियूं, महसूसु करे सघंदा आहियूं। यादि सां ई कट निकिरंदी, तव्हांखे ख़ुशी थींदी। तव्हां महसूसु करे सघंदा आहियो असां आत्मा केतिरो बाप खे यादि कंदा आहियूं। अगरि कमु यादि कंदव त कट बि कमु निकिरंदी, ख़ुशी बि कमु रहंदी, पद बि कमु पाईंदव। आत्मा ई सतो रजो तमो ठाहींदी आहे। हिन समय जो गायन आहे गोप गोपियुनि जे अतींद्रिय सुख जो। ॿियो कुझु बि यादि न पईंदो सिवाय बाप जे। तॾहिं ई ख़ुशी जो पारो चढ़ंदो। असांजे मथां बृहस्पति जी दशा अथवा सतगुरु जी दशा आहे। पोइ कॾहिं ख़ुशी गुम थी वेंदी त बृहस्पति जी दशा जे बदिले राहु जी दशा वेंदी। कोई ॾाढो साहूकार हूंदो आहे, कोई सट्टो लॻाईंदो आहे त देवालो निकिरी वेंदो आहे। भारत में ई जॾहिं ग्रहण लॻंदो आहे त ॾिसंदा आहिनि, चईंदा आहिनि देह दान त छूटे ग्रहण। तव्हांजो देवी देवता धर्म बि 16 कला संपूर्ण हुयो। उन्हनि खे ग्रहण लॻल आहे। राहु जी दशा वेंदी आहे, इन करे देवताउनि जे अॻियां वञी करे ॻाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न असां पापी कपटी। हाणे तव्हां सम्झंदा आहियो राहु जो ग्रहण लॻण सां सभु कारा थी विया आहियूं। चंद्रमा जी पिछाड़ी में लकीर वञी करे रहंदी आहे। बाबा बि सम्झाईंदा आहिनि त देवी देवताउनि जे चित्र आहिनि। गीता ही आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र आहे, परंतु इहे पंहिंजे धर्म खे न ॼाणंदा आहिनि। रिलीजियस हेड जी कॉन्फ्रेंस कंदा आहिनि न, तव्हां हुते बि सम्झाए सघंदा आहियो। ईश्वर सर्वव्यापी त न आहे, हू त बेहद जो बाप आहे। ॿारनि खे अची करे वरसो ॾींदा आहिनि। साधू संत आदि खे त वरसो मिलंदो न आहे त मञंदा कीअं? तव्हां ॿारनि खे ई वरसो मिलंदो आहे। मुख्य ॻाल्हि आहे ही इहा सिद्ध करण जी कि ईश्वर सर्वव्यापी न आहे। शिव जयंती थींदी आहे, शिव जयंती चओ अथवा रुद्र जयंती चओ। रुद्र इहे ज्ञान यज्ञ रचंदा आहिनि। आहे त शिव बाबा उहो ई गीता ज्ञान यज्ञ आहे जंहिंसां विनाश ज्वाला प्रज्वलित थींदी आहे। प्रैक्टिकल में तव्हां ॾिसंदा आहियो कीअं निराकार बाबा रुद्र ज्ञान यज्ञ रचंदा आहिनि। साकार त कुझु करे न सघंदी। इहा बेहद जो यज्ञ आहे, हिन में सॼी दुनिया स्वाहा थी।
बाक़ी त सभु जिस्मानी यज्ञ आहिनि। केतिरो रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। बाबा चवंदा आहिनि ये रुद्र ज्ञान यज्ञ आहे, विनाश बि थियणो आहे। तव्हां जॾहिं पूरो पास थी वेंदव, पूरा योगी ज्ञानी ठही वेंदव, त पोइ तव्हांजे लाइ नई दुनिया स्वर्ग खपे, नर्क जो ज़रूरु विनाश खपे। राजस्व अक्षर बि ठीकु आहे, घोड़े खे स्वाहा कंदा आहिनि। वास्तव में तव्हांजो इहो रथ आहे। हिकु दक्ष प्रजापिता पति जो बि यज्ञ रचंदा आहिनि, उन्हनि जी कहानी आहे। वास्तव में तव्हांजो इहो रथ आहे। शिव बाबा जो हाणे तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी थियणी खपे। असांखे वृक्षपति बाबा पढ़ाइनि था। असांजे मथां हाणे बृहस्पति जी दशा आहे। तव्हांजी अवस्था ॾाढी सुठी आहे। पोइ हलंदे हलंदे लिखंदा आहिनि बाबा असां त मुंहिंजी वियासीं, पहिरियों त ॾाढा ख़ुशि हुयासीं, इहे पतो न छा थी वियो। हिते अची करे बाबा जो ठहिणु वॾी यात्रा आहे। हुते तीर्थ यात्राउनि ते वेंदा आहिनि त केतिरा पैसा ख़र्चु कंदा आहिनि। हाणे हिते त दान करण जी ॻाल्हि न आहे, हिन में कुझु बि पैसा ख़र्चु न करिणो आहे। उहे जिस्मानी यात्राऊं तव्हांजी आहे रूहानी यात्रा। जिस्मानी यात्रा सां फ़ाइदो कुझु न आहे। गीत में बि आहे न, चारो लॻाए फेरा फिर भी जन जन्मांतर दूर रहे। हाणे त सम्झंदा केतिरा ढेर यात्राउनि की हूंदी। काथे काथे मनुष्य वेंदा, काथे न काथे वेंदा ज़रूरु आहिनि। हरिद्वार में गंगा जी ते वेंदा आहिनि, पतित पावन गंगा सम्झंदा आहिनि। हाणे वास्तव में तव्हां आहियो सची सची ज्ञान गंगा। तव्हां वटि बि ॾाढो अची करे ज्ञान सनानु कंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि सतगुरु बि हिकु आहे, सर्व जो सदगति दाता हिकु सतगुरु जे सवाइ ॿियो कोई न आहे। बाबा चवंदा आहिनि मां तव्हांखे कल्प कल्प संगम ते अची करे सदगति ॾेई पुजारी सां पूज्य ठाहींदो आहे। पोइ जॾहिं पुजारी ठही दुखी थी वेंदा आहियो, इहे बि हाणे पतो पियो आहे। बराबरि असांजो अधु कलाकु राज्य हलंदो आहे। पोइ द्वापर खां असां देवी देवता वाम मार्ग में हली वेंदा आहियूं। जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे तॾहिं वाम मार्ग शुरू थींदो आहे। उनजी बि निशानियूं आहिनि। जगन्नाथ जी मंदर में वञो त अंदरि काली मूर्ति आहे, ॿाहिरां में देवताउनि जा गंदा चित्र आहिनि। हिन समय पंहिंजे खे बि थोरी सम्झ में ईंदो हुयो कि छा आहे। विकारी मनुष्य विकारी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। तव्हां सम्झंदा हुयो देवताऊं बि उहे सम्झंदा आहिनि। हिन समय माण्हू असां बि सम्झो कि इहे विकार में वेंदा आहिनि। इहे लिखियलु आहे देवताऊं वाम मार्ग में वेंदा आहिनि। ड्रेस बि देवी देवताउनि जी आहे। हिते बि दिलवाड़ा मंदर में वञो त मथे में स्वर्ग लॻल आहे। हेठि तपस्या में वेंदा आहिनि। इन सभिनि राज्य खे ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। हिन सभिनि राजनि खे बाबा जो त अनुभवी रथ आहे न। तव्हां ॿार हाणे सम्झो था आत्मा ऐं परमात्मा अलॻि रहे बोकार। तव्हां जो पहिरियों अलॻि हुयो, पोइ तव्हां ई अची करे पहिरियों मिलंदा आहियो। सतयुग जो फर्स्ट प्रिंस श्री कृष्ण जो बाप बि त हूंदो न। श्री कृष्ण जे माउ बाप जो एतिरो कुझु ॾेखारींदा न आहिनि। सिर्फ़ु ॾेखारींदा आहिनि मथे में रखी करे नदी सां पार वठी वियो। राजा ऐं आदि कुझु न ॾेखारींदा आहिनि। उन्हनि जे बाप जी महिमा छो न आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहिनि समय श्री कृष्ण जी आत्मा सुठी रीति पढ़ाई पढ़े थी, जे कारण माउ बाप सां ऊच पद पातई। तव्हां सम्झंदा असां श्री कृष्ण जी राजधानी जा हुयासीं। स्वर्ग में त हूंदा न। पोइ असां चंद्रवंशी ठहिया। हाणे पोइ सूर्यवंशी ठहिण लाइ श्रीमत ते हली पावन ठही पावन दुनिया जे मालिक ठहींदासीं। हर हिकु पंहिंजी अवस्था खे ॾिसी सघंदा आहिनि। अगरि असां हिन समय शरीर छॾूं त कंहिं गति खे पाईंदा। हर हिकु सम्झी सघंदा आहिनि जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरा विक्रम विनाश थींदा। मनुष्य जे मथां कोई आफ़तियूं व दुख ईंदो आहे व देवाला निकिरंदो आहे त साधुअनि जो वञी करे संग कंदा आहिनि।
पोइ मनुष्य सम्झंदा आहिनि इहे त भगत आदमी आहे, ठगी थोरी कंदा। ईअं बि 2-4 वर्ष में ॾाढा धनवान थी वेंदा आहिनि। उन्हनि जे पुठियां उन्हनि जे ॾाढे छिपे हुए पैसा हूंदा आहिनि। हर हिकु पंहिंजी बुद्धि सां सम्झी सघंदो आहे। तामे बि ॾाढा आहिनि जो ॾाढो कम यादि कंदा आहिनि। कम यादि कंदा आहिनि। हिन करे बाबा चईंदा आहिनि पंहिंजो कल्याण चाहींदा आहियो त पाण वटि नोटबुक रखो, चार्ट नोट करो। असां सॼे ॾींहं में केतिरो समय यादि में रहिया। मनुष्य त सॼी जीवन जी हिस्ट्री बि लिखंदा आहिनि। तव्हांखे त सिर्फ़ु यादि जो चार्ट लिखिणो आहे। पंहिंजी उन्नति आहे। बाबा खे यादि न कंदा त ऊच पद पाए न सघंदा। विक्रम विनाश न थींदा त ऊच पद कीअं पाईंदा। पोइ सजायूं खाइणी पवंदियूं। मोचड़ा जो न खाईंदा उन्हनि खे पद सुठो मिलंदो। मोचड़ा खाई करे पोइ कुझु थोरो बहुत पद पाइणु उहो छा कम जो। धर्मराज जो मोचड़ो न खाए, बेइज़ती न थिए, इहे पुरुषार्थ करिणो आहे। तव्हां ॾिसंदा आहियो शिव बाबा वेठा रहंदा आहिनि। पोइ धर्मराज बि आहे। ईअं उन समय असांखे नज़र ईंदो। तव्हांखे सभु साक्षात्कार कराईंदा आहिनि। तव्हां इहे कयो हुयो, यादि आहे न। हाणे खाओ सजा। पोइ हुन समय सजायूं ओतिरी ई खाईंदा जेके जन्मांतर खाईंदा। पिछाड़ी में थोरी रोटी टुकड़ो मिलणु हुन सां छा फ़ाइदो। मोचड़ो त न खाइणो खपे न। पंहिंजी अवस्था जी जांच करणी आहे। जीअं पोता मेल कढंदा आहिनि, कोई 6 मास, कोई 12 मास, कोई त रोज़ जो पोता मेल कढंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां बि वापारी आहियो। कोई विरलो वापारी बेहद जे बाप जी वापार करे। धन आहे त तन मन धन त आहे न। उन्हनि खे शराब बि चईंदा आहिनि। मटा सटो कंदा आहिनि। तव्हां तन मन धन ॾींदा आहियो रिटर्न में 21 जन्मनि जे लाइ। केतिरो पैसो वरसो पाईंदा आहिनि। बाबा असां तव्हांजा आहियूं। अहिड़ी युक्ति ॿुधायो जो असांजी आत्मा और शरीर लक्ष्मी नारायण जहिड़ो ठही वञे। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे केतिरो गोरो ठाहींदो आहे, हिकदमि रूप ई बदिले ॾींदो। सॼी ॿिए जन्म में तव्हांखे फर्स्ट क्लास शरीर मिलंदो। तव्हां वैकुंठ में बि ॾिसंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो इहा मम्मा बाबा पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। हाणे एम ऑब्जेक्ट बि ॾेखारींदा आहिनि। हाणे जो जेतिरो पुरुषार्थ करे, अगरि पुरुषार्थ पूरो न कंदव, धम चक्र मचाईंदव त पंहिंजो पद भ्रष्ट कंदव। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजी अवस्था जी जांच स्वयं ई करणी आहे। पंहिंजे कल्याण जे लाइ डेली डायरी रखणी आहे। जंहिंमें यादि जो चार्ट नोट करिणो आहे। बेहद जे बाप सां सचो वापारु करिणो आहे। पंहिंजो तन मन धन बाप जे हवाले करे 21 जन्मनि जे लाइ रिटर्न वठणो आहे। निश्चय बुद्धि ठही पंहिंजो कल्याण करिणो आहे न। बाबा चयो अॼु पंहिंजे पुरुषार्थ ते ध्यानु ॾियो। अगरि धम चक्र मचाईंदव त पंहिंजो ई पद भ्रष्ट कंदव।
पंहिंजो कल्याण खुद ही करो। वरदाना ख़ुशी सां गॾु शक्ति खे धारण करे विघ्ननि खे पार करण वारा विघ्न जीत ठहो। जो ॿार जमा करणु ॼाणंदा आहिनि उहे शक्तिशाली ठाहींदा आहिनि। यदि हाणे हाणे कमायो, हाणे हाणे बाटियो, स्वयं में समायो न त शक्ति न रहंदी। सिर्फ़ु बाटण व दान करण जी ख़ुशी रहंदी आहे, है न। अगरि असां हाणे हाणे कमायो, हाणे हाणे खायो त बाटण ऐं दान करण जी ख़ुशी न रहंदी। ख़ुशी सां गॾु शक्ति त सहज ई विघ्ननि खे पार करे विघ्न जी ठही वेंदो। पोइ कोई बि विघ्न लग्न खे डिस्टर्ब न कंदो। इन करे जीअं चहिरे सां ख़ुशी जी झलक ॾेखारे में ॾींदी आहे, ईअं शक्ति जी झलक बि ॾेखारे में ॾे। स्लोगन आहे, परिस्थितियुनि में घबराइण जे बजाए उन्हनि खे शिक्षक सम्झी करे पाठ सिखी वठो। परिस्थितियुनि सां घबराइण जी बजाए उन्हनि खे शिक्षक सम्झी करे पाठ सिखी वठो कि असांखे छा सिखाइण आई आहे। अव्यक्त इशारो आहे, लास्ट सो फास्ट पुरुषार्थ ज्वाला रूप जो ई हूंदो। पांडवनि जे कारण यादव रुकल आहिनि। पांडवनि जी श्रेष्ठ शान, रूहानी शान जी स्थिति यादवनि जी परेशान वारी परिस्थिति खे समाप्त करे सघंदी। त पंहिंजे शान सां परेशान आत्माउनि खे शांति ऐं चैन जो वरदान ॾियो। ज्वाला स्वरूप अर्थात लाइट हाउस ऐं माइट हाउस स्थिति खे सम्झंदे हुए इन पुरुषार्थ में रहो। ज्वाला स्वरूप अर्थात लाइट हाउस, माइट हाउस स्थिति खे सम्झंदे हुए हिन पुरुषार्थ में सदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।